चंबड़ बकेराणी सब डिवीज़न चाकर शाख मां निकरंदड़ वाटर कोर्स 11 जे मकानी ज़मींदार मौसम लगारी जी अॻवानी में संदसि हारिन अब्दुल कादिर अबड़ो मंजूर खास के लिए ॿियनि चाकर शाख मां निकरंदड़ वाटर कोर्स अॻियां एरीगेशन ऐं बाअसर ज़मींदारनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वाटर कोर्स R11 ते आउं ज़मींदार आहियां, जिते मुंहिंजे पाणीअ जे वारे ते एरीगेशन जा मुलाज़िम ऐं बाअसर ज़मींदार, जंहिंमें दारोगी मक़बूल खोसो, ज़मींदार अनवर रिंद, अब्दुल करीम लगारी, गुलाम रसूल मोलू ऐं ॿिया गॾिजी मुंहिंजे पाणी जे वारे ते ज़ोरी वाटर कोर्स बंदि कंदा आहिनि ऐं बाअसर ज़मींदार संदसि पंहिंजे पाणी जे वारे ते वाटर कोर्स जा मोगा टोड़े पाणी चोरी कंदा आहिनि। हुननि वधीक चयो त एरीगेशन अमलदार बि पाणी चोरी में मुलविस आहिनि। अहिड़ी दरख़्वास्त एरीगेशन जे लाॻापियल अमलदारनि SDO चंबड़ ऐं ॿियनि वसवारनि खे पिण ॾिनियूं आहिनि। हुन बावजूदि को तदारुक नाहे थियो। हुननि आला इख़्तियारनि खां घुर कंदे चयो त R11 वाटर कोर्स में कानून मूजिबि हिकु जहिड़ो पाणी फ़राहम कयो वञे, ॿी सूरत में SDO चंबड़ जी ऑफिस अॻियां सख़्त एहतजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।